बगाड़ मोदी में मौजूद हुयूं ऐं असां हिन वक़्तु ॻोठ मोहम्मद यूसुफ शोरो में मौजूद हुयूं यूसी डुमाणी में असां सां गॾु जेको हिन वक़्तु मौजूदु आहे अलवाणी ट्रस्ट जो जेको आहे अॻुवाण जेको आहे असां सां गॾु मौजूदु आहे ऐं हुन खां पुछूं था त हिन वक़्तु जेको हीउ जेको आहे पंहिंजे हिसाब सां केतिरनि माज़ूरनि जी मदद करे चुको आहे ऐं हुनजो छा चवणु आहे अचो त हुन खां पुछूं। अमीर साहब जेको हीउ हिन वक़्तु जेको ज़िले ठटे में माज़ूर जेको आहे तुमको तव्हां ॾिठो हूंदो त घणे क़दुरु आहे ऐं तव्हां ख़ुदि हिन वक़्तु जी मदद करे पिया तव्हांजो हुनजे हवाले सां छा चवणु आहे? बस मूंखे ॾाढो दुख थी वियो अॼु हिते अची ऐं हर ॻोठ में आउं ॾिसां थो 4-5 घरनि में माज़ूर आहिनि ऐं बदकिस्मती सां लॉकडाउन आहे, गुरबत आहे, बेरोज़गारी आहे, माण्हू परेशान आहिनि। हिकिड़े वक़्त जो खाइण लाइ वेले जो वक़्त जो आहे न माण्हुनि वटि, इन में मथां वरी माज़ूरी ऐं मासूम बादशाह तव्हां ॾिसो था इन जी अञा हिकिड़ी नंढड़ी न्याणी आहे। बदकिस्मती सां हुते ॾिसां थो की माण्हू माज़ूरनि खे बि हर को माण्हू बोझ सम्झे थो, उनखे सम्झे थो अलाह जो अज़ाब आहे। तव्हां महिरबानी करे हीअ असांजी अचण वारी नस्ल आहे, हीअ असांजो मुस्तक़बिल आहे, हीअ असांजा बच्चा आहिनि, हीअ असांजो सभु कुझु आहिनि, सरमायो आहिनि। त इंशाअल्लाह ताला अलवानी ट्रस्ट हिन ते माज़ूरनि ते स्पेशली कमु करे भई ठटे ज़िले में ऐं घर घर ॻोठ वञा पियो ऐं स्पेशली माज़ूरनि सां ज़रूरु मिलां थो ऐं पंहिंजे हाल सारो अलवानी ट्रस्ट उन जी मदद बि करे पे। पहिरीं स्टेप ते असां राशन या खाधे पीते जे तौर ते उन जी माली मदद कयूं पिया, पर सेकेंड स्टेज ते इन लॉकडाउन खां पोइ असां उन खे मेडिकल ट्रीटमेंट ॾींदासीं ॿारनि खे घर घर वञी ऐं इंशाअल्लाह ताला अल्लाह कंदो कि कामयाबी हासिलु कयूं। जेको असां मुंहिंजा नंढी 2-4 नंढियूं मुंहिंजा माना नंढा इलाही बीमार आहिनि, भाउ या जुगन सां असां सां मदद करे पियो, नंढनि जी कुझु असां सां टेक कराए पियो ऐं हुनजी महिरबानी। असांजा नंढा इलाही ठीक आहिनि, मुंहिंजा माना छॾणा आहिनि, माज़ूर आहिनि ऐं इलाही परेशान आहिनि। इन करे भाउ बि आयो असांजे ॻोठ में, राज्य में, हिन ॻोठ में आयो, असां सां मददगारी करे पियो, हुनजी महिरबानी। तूं ॾींदो ॾेखारींदुसि इन खे हिकिड़ो हिकिड़ो करे, 2-3 खे त न हिकिड़ो हिकिड़ो करे ॾेखारींदासीं इंशाअल्लाह। ईद लाइ ईद खां पोइ इंशाअल्लाह ताला डॉक्टर्स कोठे ईंदुसि, हिते कोठे ईंदुसि या हिते अगरि अल्लाह न करे न त तव्हांखे तकलीफ़ ॾींदुसि। सही थी वञनि त असांजे लाइ थी वञे, कोशिशि कंदासीं। तव्हांजे ख़र्चु वठो कोन विझंदासीं, ख़ाली तव्हां अचिजो ख़ाली। जी नाज़रीन, जीअं त असां गॾु अलवानी ट्रस्ट जो जेको सरवाण जेको अॻुवाण असां सां गॾु हमीद साहब मौजूदु हो, उनजो इहो चवणु आहे त असांजी जेको कोशिशि आहे त हिन वक़्तु असांजे जेके ज़िले ठटे में जेके बि माज़ूर आहिनि असां उनजी बाक़ाइदे मदद कंदासीं ऐं उन खां जेको बि असां खां पहुची सघंदो असां उनखे व्हीलचेयर ॾींदासीं या इलाज थिए त असां उनजो इलाज बि कराईंदासीं ऐं असां उनखे जेको हर जेकी बि असांखां माली तौर मदद थिए थी असां उन सां कंदासीं। कैमरामैन सां गॾु मलक मंज़ूर, सोच टीवी ठटो। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन।